अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो जेको मिट्टी गंढींदो आ तैसा मां रब रहमत गंढींदो आहे। रसूलुल्लाह फरमाइन था जेको मिट्टी ऐं माइटी जो ख्याल कंदो आ मां अल्लाह ताला हुनखे कॾहिं बि तंग दस्त कोन कंदो आहियां। माना हुन जे रिज़्क़ में हुन जे रोज़ी में मां कुदरती अलस्ती हिकड़े क़िस्म जी बरकत विझंदो आहियां जो उन्ही बरकत जे करे हुन ते कर्ज़ कोन थींदो, मुसीबत कान ईंदी, घर में बीमारी कान थींदी, घर में बेरोज़गारी कान थींदी, कारोबार में बरकत ई बरकत हूंदी। मुजादा चइबो त हम खुरमा हम सवाब ॿई ॻाल्हियूं थियूं। होॾो मिट्री बि गंढिजी वई, हेॾो अल्लाह जी रहमत बि कुशादी थी। मां इहा ॻाल्हि तॾहिं थो तव्हांखे चवां जो हिन मुआशरे में अॼुकल्ह माण्हू यारनि सां ख़ुशि आहे, अज़ीज़नि सां ख़ुशि कोन्हे, ॿी क़ौम वारनि सां ख़ुशि आहे, दोस्तनि सां दोस्तियूं रखे थो, पर पंहिंजे अज़ीज़नि खे मुंहिंजा दोस्त माण्हू लिफ्ट नथा कराइनि पिया। इहो ग़लति तरीक़ो आहे। अल्लाह जे हबीब करीम जो फरमान, अल्लाह जे क़ुरान जो फरमान आहे, इन ते तव्हां अमल करियो। तव्हां हर मुस्लमान सां मुहबत कयो, पर वधीक तव्हांजो हक़दार तव्हांजो माइट आहे।